दोस्तों तव्हांजे लाइ ख़ुशख़बरी आहे त पंहिंजा वे ड्रामो अची चुको आहे। जी हाँ दोस्तों, तव्हांजे लाइ वॾी ख़ुशख़बरी असां दी आहे ऐं तव्हां ज़रूरु यकीनन सोचे रहिया हूंदव एपिसोड पहिरियों अची वियो आहे या टीज़र अची वियो आहे या प्रोमो आयो आहे, फेसबुक ते आयो आहे या यूट्यूब ते या कंहिं ॿिए सोशल मीडिया या जीअं टिकटॉक या कंहिं गूगल ते आयो आहे। सॼी अपडेट्स तव्हांखे ॾियूं था हिन नंढड़े वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा, हिन में तव्हांखे अॼु हिकु हिकु स्टेप बाय स्टेप सभु कुझु क्लियर करे ॿुधाईंदासीं। ऐं थी सघे त उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही अव्हांजो ई पंहिंजो चैनल आहे। दरअसल दोस्तों टीज़र अचिणो आहे, सम्झो तव्हां हाणे हिकु अधु हफ़्ते जे अंदरि अंदरि हिन जो टीज़र अची वञण वारो आहे। जी हाँ दोस्तों, जेका मां तव्हांखे अपडेट ॾियण वारो आहियां मुंहिंजो मक़सदु इहो आहे त तव्हां इंतज़ार में आहियो नवे ड्रामनि जी में। ही पंहिंजा वे ड्रामो सभ खां पहिरियां लॉन्च कयो पियो वञे। हिन जा टीज़र जेको आहे एडिट कया पिया वञनि। हाणे तमामु जल्द हिन जा टीज़र तव्हांखे सिंध टीवी ते नज़र ॾिसण वटां मिलंदा। चेक कंदा रहो सिंध टीवी ते, तव्हां असांजा चैनल बि चेक कंदा रहो। जीअं टीज़र ईंदो तव्हांखे अपडेट मिली वेंदी। छो त हाणे हिकु हफ़्ते जे अंदरि अंदरि हिन जा टीज़र पंहिंजा वेरी ड्रामे जा अचण वारा आहिनि। ऐं जीअं उहे टीज़र पुॻा दोस्तों तव्हांजूं परेशानियूं ख़तमु। छो त टीज़र आयो त पोइ ड्रामो अचण में देरि नाहे थींदी, पहिरीं एपिसोड अचण में देरि नाहे थींदी। तव्हांखे बसि हिकिड़ो हफ़्तो इंतज़ारु करिणो आहे दोस्तों। असांखे ॾींदा इजाज़त। इन ख़ुशी में उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। अव्हांजो चैनल आहे।